सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ओहो ही टाइम सही आ लीबो बि साम्हूं अचे थो ॿिन्ही खे वेढ़ाया पाण में जे सालू बो त मुंहिंजो फ़ाइदो जे लीबो थो मरे त मूंखे परवाह न आहे। धेड़ो लाज़मी आहे, धेड़े खां सवाइ मुल्क में ख़बर कीअं पए त मुल्क हले थो। हलो ओ चालू ओ बीह की सलाह जे सलाह वरी ओचितो सलाह जीअं यादि अची वई। ने मूंखे कॾहिं कॾहिं सलाह ईंदी आहे, अॼु अची वई आहे। जेकॾहिं ॿुधंदे त सही आहे कि देरि कंदे न थी सघे थो मूंखां विसरी वञे त मूं कहिड़ी सलाह सोची हुई जेका तोखे ॿुधाया पियो आहे। हाल ॿुधा छा थो चवण चाहिं? तोखे बचड़ो सां शादी करणी आहे न? हा बचड़ो सां शादी करणी आहे। जेकॾहिं तोखे बचड़ो सां शादी करणी आहे त विच वारी भित खे तोखे केराड़ो पवंदो। विच वारी भित चरियो होई छा? बचड़ो जे ऐं असांजे घर जे विच में 7-8 घर आहिनि, सभिनी जूं भितियूं कराईंदुसि त मूंखे छॾींदा? अरे भितियूं न आहिनि चरिया, भितियूं न आहिनि। हीअ हिकिड़ी भित उहा आहे जेका हलंदड़ फिरंदड़ घुमंदड़ खाईंदड़ पीअंदड़ भित आहे। टुरंदड़ हलंदड़ फिरंदड़ खाइण पीअण वारी भित। इहा हाल ॿुध, इहा का जिनायती भित आहे छा? वेजारी छो थो निभागा? अञा कोन सम्झे न? नओं ही अञा रवा बि थो थी। जॾहिं रवा थींदे पोइ तोखे ख़बर पवंदी त मखणु ॻाल्हाए छा थो, छो त मखणु मखणु आहे, ग्रीस न आहे पुट। असुल में मां चाहियां थो त जेको लीबो आहे उहा आहे उहा भित जेका बचड़ो तुंहिंजे विच में आहे। इन खे ठाहिणो आहे, सम्झी कोठो चरिया चरमट। इहो त मां बि चाहियां थो, पर इहो निभागो विचां हटंदो कीअं? हा इहे आहे, जेसि जहिड़ो आहे त हटी नथो सघे, छो मां ॾिघो माण्हू आहे न। बाक़ी मरी वियो न पोइ त ॻाल्हि ख़तमु। ॻाल्हि त ॿुध, मां जेकॾहिं लीमे खे मारींदुसि त हुनजो इल्ज़ाम मूं ते लॻंदो ऐं मां जेल हलियो वेंदुसि। बचड़ो त साॻी अकेली न। अरे हेॾे तूं मूं ते छॾे ॾे चरिया, मूं वटि वॾियूं तरकीबूं ठही दिमाग़ में। हीअ तरकीब हाणे सोची थो न, हिन में हो चवंदा आहिनि नाग बि मरे लठ बि मचे, माना भित बि किरी पवंदी ऐं असांखे धिको बि कोन ईंदो, सम्झी थो न? जल्दी ॿुधा त कहिड़ी तरकीब आहे, जल्दी ॿुधा। तूं हिकिड़ी सची सची ॻाल्हि ॿुधा, जेको बचड़ो या तूं ठहियल आहे? हा ठहियल आहे मूंसां, वीचारी हज़ार में आहे, मूंखे मिनथू कंदी आहे ऐं चवंदी आहे त हिन लीमे वारे दोज़ख मां मूंखे कढ। ॿुधो, मां तोखे ज़हर वठी थो ॾियां, इहो बचड़ो खे ॾे त। बचड़ो खे कीअं ॾींदुसि? चरियो होई छा? बचड़ो मरी वई त पोइ मुंहिंजी शादी कंहिंसां थींदी? अरे न अकुल न मौत, बेवकूफ़। बचड़ो खे ॾींदे न, बचड़ो लीमे खे ॾींदी, लीमो पीअंदो, लीमो ज़ाया, ॻाल्हि ख़तमु आहे। अहिड़ो वठी ॾिजो, इहो निभागो खुरड़ी न हणे। पर यार हिकिड़ी ॻाल्हि आहे, वारी कहिड़ी? लीमो शइ अहिड़ी आहे न, चवनि था त जादू तव्हां ते केरु करे न, लीमो खीसे में विझो त जादू असरु कोन कंदो। सुभाणे जेकॾहिं लीमो ज़हर जे असर खे ख़तमु करे छॾे, पोइ लीमो त बची वेंदो, मरी आसी। तूं परेशान न थी, तोखे ॿियो ज़हर वठी थो ॾियां। हा उहो एॾो भलो हूंदो जो लीमो लीमो न रहंदो ऐं ज़हर ज़हर न रहंदो आहे। बसि सही आहे, सुठो ज़हर हुजे। ही निभागा मूंखे मारण लाइ पिया सोचनि, पर हिननि जो ॾोह मूं कहिड़ो कयो आहे? पहिरियां त मां पंहिंजी ज़ाल बचड़ो जूं टंगूं खञा, उन खां पोइ हिननि जे पुॼण लाइक़ मां आहियां। दरिया ख़ान छा था सम्झो त ही असांजी महिनत रंग लाईंदी ऐं सभु दोस्त ॿीहर पाण में हिकु थींदा? बस कल्ह दुआ कर त कमु ठही वञे, बाक़ी जे न शैतान विच में आया न त सॼो माहौल बिगड़जी वेंदो। दरिया ख़ान शैतान खे हुश हुश कंदासीं न त हू पाण ई तड़िजी वेंदो। हा बख्शल ईअं त आहे, पर इन शैतान खे किथों तड़े किथों तड़ींदासीं? दरिया ख़ान हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, असां सभु ठाह जे लाइ भॼंदा वठूं था ऐं हिकिड़ो माण्हू तव्हां ई असांजी नज़रुनि खां कीअं बची थो वञे? हिकिड़ो माण्हू कंहिंजी ॻाल्हि थो करी बख्शल? दरिया ख़ान मीर जी ॻाल्हि थो कयां, हाणे त नवाब ख़ान बि हुन सां वेर विधो आहे। छो न उन वीचारे खे बि? वीचारो न बख्शल न, मीर वीचारो नथो थी सघे। इन दोस्तनि सां दोस्ती गद्दारी कई आहे। नवाब जे चवण ते मूसा जो सॼो घर इन माण्हूअ तबाह कयो आहे। इहा बि ॻाल्हि दरिया ख़ान तुंहिंजी सही आहे,
मीर खे ॾाढो सम्झायोसीं त मीर ॿियनि जे राहनि में एतिरा कंडाव चल सुभाणे मेड़े बि सघी, किथे ईअं न थिए तुंहिंजी वापसी जो बि रस्तो बंदि थी वञे। हा बख्शल, इहा मीर खे सम्झ में ॻाल्हि न आई। जॾहिं जेल खां आज़ाद थियो सिधो वञी नवाब खान जे ग़ुलामीअ जो पटो पंहिंजे गीचीअ में विधई। मूंसां ऐं मूसा सां हुन राब्ते करण जी बि कोशिशि न कई। ख़बर न आहे मीर पुराणनि दोस्तनि खां कीअं मुंहुं फेरियो। हा बख्शल, मीर, मां ऐं मूसा तमामु सुठा दोस्त हुआसीं। माण्हू असांजी दोस्तीअ जा मिसाल ॾींदा हुआ। ॾुखनि में सुखनि में असां गॾु हूंदा हुआसीं। अॼु बि रातियूं यादि आहिनि जॾहिं असां सभु गॾिजी रातियुनि जूं रातियूं ख़ुशियूं मल्हाईंदा हुआसीं। उन राति वारो प्लान अॼु मीर खां करणो आहे। पर थोरो ख्याल सां आशो, जेकॾहिं मीर पहिरियों धक घुसाए वियो ॿिए धक हणण जो मौक़ो ई न ॾींदो। पहिरियों ई डंडो निराड़ वारो ॾींदोसांसि। इन कदम खणण खां पहिरियां रईस खां इजाज़त वठूं। सरकार नवाब खान जो ई हुकुम आहे। उन मूंखे चयो त अॼु ई आशो मीर जा पर निकिरी आया आहिनि, इन करे मीर जा थोरा पर कटणा पवंदा। सरकार मीर के थोड़ी घर था जो किथे तुंहिंजो मीर सां मिटी करण जो इरादो त कोन्हे? न सरकार, मिड़े अदी जी दिल रखाइण लाइ मूं मिटी जी ॻाल्हि कई, बाक़ी ईअं मां हरगिज़ कोन कंदुसि। त पोइ मूंखे पक ॾियारण जे लाइ तूं अॼु राति हिन मीर खे रत में ॻाढ़ो करे छॾ। पोइ मूंखे पक थींदी त तूं ज़बान ऐं वाइदे जो पको आई। जेको हुकुम सरकार जेकॾहिं अॼु राति असां मीर खे रत में ॻाढ़ो न कयो न त सरकार इहो ई सम्झंदो त असां हुन सां गद्दारी पिया कयूं। ऐं मां नथो चाहियां त सरकार असांजो मुखालिफ़ थी वञे। इन करे मीर खे अॼु रत सां वेंचारणो पवंदो। हलंदो हल मीर, वरी बि में ज़ालिम सिर खणंदे छा? ज़ालिम सिर खणंदे छा? हिते त मूसा बि न आहे। अॼाण छो मूसा मुंहिंजे ख़्यालनि में समाइजी वियो आहे। जिथे किथे मूंखे उहो नज़र छो थो अचे। मूसा मूसा जॾहिं असांजे विच में न ठाह थी वियो त नवाब खान जूं रातियुनि जूं निंड्रूं बर्बाद थी वेंदियूं, जेको हो हिमल सुकून सां सुतल आहे। बाबा, असांजो वॾे में वॾो दुश्मन नवाब खान आहे। जेकॾहिं तूं सिजावल जे माण्हुनि में न विझे त हू तोखे हिते मारण कोन अचनि। हा मां, सिजावल मुंहिंजी वध में वध इज़त कंदो हो। अगराई खणी मूं कई, पर दुश्मनी जी शुरात सिजावल खान कई। जे मूसा खे मारण जी कोशिश न करे हा त इहा दुश्मनी वधई कान हा। जेकॾहिं मूसा हुनखे माफ़ करे थो त पोइ बाबा तोखे बि ॻाल्हियूं करणु खपनि। मां बि मूसा जे इंतज़ार में आहियां। इन जे करे सिजावल ऐं सिजावल जे माण्हुनि जे मथां को बि क़दम नाहे खयो। बाबा, तव्हांखे जेको बि सख़्तु क़दम खणणो आहे न, उहो नवाब खान जे ख़िलाफ़ खणो। ऐं जॾहिं तव्हां सभु गॾिजी वेंदव त पोइ इन ज़ालिम खे तव्हां पूरो करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां पाण में विढ़ंदा रहंदव त इन जो फ़ाइदो नवाब खान खे पवंदो। तोखे कंहिं चयो आहे त नवाब खान खे बख़्श कंदासीं? कतई कोन बख़्श कंदासींसि। नवाब खान जा सभु रस्ता वाटूं बंदि करे छॾींदासीं। इंतज़ार सिर्फ़ु आहे त मूसा जे ॿाहिरि अचण जो। जंहिं ॾींहुं बि मूसो ॿाहिरि आयो उन ॾींहुं ॾिसजांइ त नवाब खान पियो हूंदी पट ते। छा मूसा एतिरो जल्दी ॿाहिरि अची वेंदो? बाबा, मां उन्हनि सां पहिरीं इहो शर्त रखियो आहे, केस तां हथु खणो। हाणे जे सिजावल खान सच में असां सां ठाह चाहे थो, केस तां हथु खणी ऐं मूसा खे आज़ादु कराईंदो।
मीर तो छा समझो तो मां तोखे बख्श कर दे मीर इहो हिकिड़ो नंढड़ो नमूनो हुयो ॿीहर जेकॾहिं तूं पलांद जो सोचो न त हाशू तव्हां सभिनि जी हिते मौत बणिजी आयो आहे मौत सदके आशू तुम्हें तो दम ही ना है जो तू मीर जरा तो रत करी गलती मुंहिंजी गलती आहे समाज दोस्तन के छले दुश्मन जे पर में वनी वेठुस ये ना विसार छ तो मां तोखे बख्श करे छडींदुस खणी जो मां अकेलो थी वियो आहियां दींदो से कौन जो त मीर जो मोचड़ो गोलीअ खां वधीक खावे अलाए छो मेरो मूंखे महसूस थो थिए मां ॾिसां थो पियो त मुंहिंजी ज़िंदा बची अचण खां पोइ मिड़ई तूं बि कुझु ख़ुशि न आहीं इहा ॻाल्हि न आहे सिजावल त मां तुंहिंजे मौत जी घोरी आहियां अस न्याणीअ जे मौत जीअ खे झोरे छॾियो आहे इन करे हर वक़्तु दुख में रहां थी ऐं तूं थो सम्झी त मां तुंहिंजे अचण में ख़ुशि न आहियां न्याणी जो दुख मूंखे बि आहे मेरो पर जेकॾहिं मूं हुन जे ख़िलाफ़ को सख़्तु क़दम खयो त हुन जो कारण हुई अबी हुन अॻ में घटि बदनाम कयो हो छा जॾहिं उन खे वठी अची हिते आंदुमि त साॻियो ई क़दम वरी मुंहिंजी न्याणी खयो तोखे नथो लॻे त हकमज़ादी तोखां पलांद करण लाइ सारा खे वर्कलायो हुजई जेकॾहिं सारा पंहिंजा होश विञाए हितां निकिती त हुनखे हुनजी सज़ा मिली वई पर जेकॾहिं मूंखे ख़बर पई त हुनखे वर्गलाए कंहिं ॿिए ॿाहिरि कढण जी कोशिश कई आहे ऐं मूंखे बदनाम करण में कंहिं ॿिए जा हथ ज़ाहिर थिया त मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो मेरो मां उनखे बि बख़्श कोन कंदुसि पर मूंसां खे त बश्क थो करी मूं ॿुधो आहे त तव्हांजे विच में ॻाल्हियूं थियूं थियनि ॻाल्हियूं करणु मुंहिंजे लाइ ज़रूरी इन लाइ त मां हक़ीक़त ॼाणणु थो चाहियां जेकॾहिं मूंसां असांजी न्याणी खे वर्गलायो आहे त इहा मूंखे ॻाल्हियुनि में ई ख़बर पइजी वेंदी ऐं ॻाल्हियुनि दौरान जेकॾहिं मूंखे ख़बर पई त वाक़ई मूंसां आहे असांजी न्याणी खे वर्गलाइण वारो त उहो मुंहिंजे साम्हूं ईंदो ऐं साम्हूं ईंदो त पोइ मां हुनखे हलंदड़ ॻाल्हियुनि में ई पूरो कंदुसि जेकॾहिं असांजी न्याणी सारा ज़िंदा न रही आहे त मूंसां खे बि ज़िंदा रहण जो को हक़ न आहे कयो मिट्री हू तव्हांखे झलियो त मीर सां मिट्री न कयो पर तव्हां मुड़ो ई न पिया हाणे लोड़ियो न हा कयो आशू हुनखे रत में ॻाढ़ो करे आयो आहे हाणे तूं ते वञ न त रुगो बूट ठोकींदई तूं त मूं ॾाढो ख़ुशि थियो आहीं ख़ुशि थींदुसि छो जो मूं तव्हांखे झलियो तव्हां न मुड़ियो तूं भले केतिरो बि ख़ुशि थी पर मां शादी मीर सां ई कंदसि मीर सां अञा बि तोखे मीर सां शादी करणी आहे त मूंखे को बि इतराज़ न आहे मुंहिंजी भेण अदा मीर तो वांगुर न आहे वो दरगुजर करण जी सेप रखे थो मुमल तूं परेशान न थी मां घर जो कम लाए वठां पोइ तूं ऐं मां हली मीर खां माफ़ी वठी था अचूं वदी तव्हां भले मीर खां वञी माफ़ी वठो पर हू कमीणो चवंदो त पहिरियां मुंहिंजे पेरनि में हाशू खे किरायो जेकॾहिं इहा ॻाल्हि इने ॿीहर कई न त पोइ राति वञी रत में ॻाढ़ो करेंदोसांसि कुछ अकुल सां कम वठंदा जिथे असां मिट्री करण था चाहियूं तूं उते दुश्मनी छो पियो वधाई मुमल हाशू भेण ॾेडर जे चवण में अची वियो आहे निभागीरन घड़ी घड़ी मूंखे ॾेडर न चओ इहो पंहिंजो भाउ वेठो अथई न खणीसि बंदूक मां इने मसइले में कोन ईंदुसि न को इने मसइले में मूंखे आणियो तव्हां पाण लोड़ियो ॿुधी न सांड्री अदा तोखे कहिड़ो लाचारो उन्हनि मिरुनि सां जहिड़ो करण जो दी मूं हुननि सां जहिड़ो न आहे कयो मां त पंहिंजे मुंहं सां ॾिठो हुयसि पोयां अची डंडनि जी वारो वार लाए ॾिनऊं
निभागन अहिड़ो तो मारियो आहे जो ॼण मां हुननि जे घर में घिड़ियो हुजां। जेकॾहिं तूं मुमल सां शादी करी थो न पोइ इहो हाशू माठ करे वेंदो। ई डंडा मूंखे मुमल वारी शादी जी ॻाल्हि तां नाहिनि लॻा। खणी जो मुमल मूंसां शादी करण जे लाइ राज़ी आहे, पर इहो हाशू कॾहिं बि राज़ी न थींदो। मुमल जो चई वई त मां पंहिंजे भाउ खे जीअं चवंदसि तीअं कंदो। अदी मुमल सफ़ा अबोझ आहे, हुनखे हिननि ॻाल्हियुनि जी ख़बर ई न आहे। नवाब खान कॾहिं चाहींदो ई न त हाशू मुंहिंजे हथनि मां निकिरी वञे। जेकॾहिं हाशू असां सां मिटी करे थो त नवाब खान जे चए चवे मां निकिरी वियो त नवाब खान सफ़ा अकेलो थी वियो। ऐं ॿी तरफ़ सजावल खान ऐं मूंसा जूं ठाह जूं ॻाल्हियूं बि नवाब खान खे कंडे जियां चुभनि थियूं त नवाब खान सफ़ा निंधड़को थी वियो। इन ई करे नवाब खान हाशू खे कॾहिं बि पंहिंजे हथनि मां वञण न ॾींदो। अदा मां माई बचुल सां ॻाल्हाए आई आहे, उहा त राज़ी आहे, पर हाणे लीमे खे केर पूरो कंदो? लीमे खे मां पूरो कंदुसि। इहा का नई कहिड़ी ॻाल्हि आहे? छुरी खणी लीमे खे इहा कुछ करे खपे अधु करे उहो लीमे खे इहा जोर ॾेई निपूरे उनजी रस सॼी कढी पोइ थोरो लूणु मिर्च विझाए मिलाए माण्हू पी विधो त माण्हू पाण बि ठरी पवंदो ऐं लीमो हली पवंदो आहे। अदी जॾहिं तूं एॾो वॾो कदम खणी पई ऐं मखण बि चवे थो त मां लीमे खे पूरो कंदुसि त ॿियो मूंखे छा खपे? लीमे खे मां पूरो कयूं था, बाक़ाइदे लीमो तोखे नज़र ई ॾेई दो, लीमे जो बिंच मूछल ठहंदो ॿाहिरो। पर ॿुधो पोइ जॻह असांजे नाले कंदे या वरी फिरी दे? जॻह छा मखण खान, मां ज़िंदगी तुंहिंजे नाले करे छॾींदुसि, तूं रुगो लीमे खे रस्ते तां हटा बस। बस अॼु खां पोइ इहो मुंहिंजो कमु आहे। मां छा थो कयां, छो थो कयां, छा न थो कयां, कंहिं महिल थो कयां, मूंखां पुछजांइ ई न। ग़रीबया ॿार लीमो तूं मुंहिंजे मोल खण मुंहिंजे हथां। पर ॻाल्हि था ॿुध, इहो त ॿुधा त लीमे खे ख़तम करण लाइ तूं सोचो छा? इन बारे में तूं सोची न जॾहिं मां वेठो आहे न लीमे खे पूरो ई करिणो आहे न त लीमे खे कीअं पूरो कजे? ॿुधो इहो मां जहिड़ी सलाह था कयूं, हिते मायूं वेठियूं न माइट साम्हूं अहिड़ी ॻाल्हि न आहे कभी ॾोह पवंदो आहे। पर मां छो हलां? लीमे खे त तूं ख़तम कदे न अदा न, अकेलो मखण मुसीबत में न पवंदो, तोखे बि साथ ॾियणो पवंदो हुन सां। ठीकु आहे आदि, जॾहिं तव्हां मुंहिंजे एॾे वॾे दुश्मन खे पूरो कयो था त पोइ ज़ाहिर आहे मखण सां साथ त ॾियणो पवंदो। हलो लीमे खे ख़तम करण जूं मां तोखे अहिड़ियूं नयूं भलियूं मसालेदार सलाहूं ॾींदुसि, मिठियूं सलाहूं हूंदियूं, थोरियूं कड़ियूं हूंदियूं, पर लीमो तोखे नज़र अची वञे त ओमल पैसा वापसि। ठीकु आहे कोन्हे? ॿुधायो ॿुधां आहे? ॻाल्हि त ॿुध मखण, रुगो सलाहूं ॾींदे या हथ अमराही बि कराईंदे? हा सलाहूं तो तोखे ॾे ई ॾे थो, पर हे तोसां गॾिजी बि लीमे खे पूरो कंदो। जेकॾहिं लीमे खे तव्हां ॿिन्हिनि पूरो न कयो त मां तव्हां ॿिन्हिनि खे पूरो कंदसि। खबर रहीम नजर नथो अचे? बाबा साईं रहीम दरिया खान ॾे निकिरी वियो आहे। दरिया खान तरफ़? सलीम मां अकबर थाणे तरफ़ था वञा, उहो ताक़ी रहिजी। थाणे ते ख़ैर में पिया वञो बाबा साईं? सूबेदार सां कुझु ज़रूरी मसइले ते ॻाल्हाइणो। ॾिसां त सही त इहो नवाब खान खिचड़ी कहिड़ी थो पचाए। बाबा साईं एमसी असां दाख़िल कराए, ज़ख़्मी तव्हां थियो, गोली मूंसां हलाई। बाबा साईं हिन में नवाब खान जो छा वियो? अकबर ॿुधो कोन थी त हर जहिड़ो शैतान कराईंदो आहे, ऐं हर शैतानी फॾे फसाद में शैतान विच में हूंदो। पोइ भला मुंहिंजे ऐं मूसा जे झेड़ जे विच मां इहो नवाब खान ॿाहिरि कीअं थो रही सघे? थी सघे थो ईअं? नवाब खान कहिड़े न कहिड़े तरीक़े सां असांजे मसइले जे विच में पंहिंजी टंग अकबर ज़रूरु अटकाईंदो। पर हाणे जेसिताईं मां सूबेदार सां नथो मिलां, जेसिताईं ख़बर न पवंदी त इहो नवाब खान आख़िर असांजे लाइ खिचड़ी पचाए कहिड़ी। तूं ईअं कर अकबर, गाॾी कर त मां सूबेदार सां मिलां। हाज़िर बाबा साईं। बावल कुझु हेठि लथो या अञा जबल जी चोटी ते बीठो आहे? ॾाढो ज़ोर लाथो आहे रहीम, ॾाढो ज़ोर लाथो आहे, पर बहाल जबल जे चोटीअ तां लहण जो नालो ई कोन थो वठे। रहीम बहावल खान खे सिर्फ़ मूसा ई लाए सघंदो,
ॿिए जी ॻाल्हि ई कोन ॿुधंदो। पर मूंसां त लाकब थी वियो आहे। पोइ चओ न सजावल खान खे त केस तां हथ खणे। राति मूं ॻाल्हायो हो सजावल खान सां, चए पियो हमराइन त रुगो NC दाख़िल कराई आहे, सूबेदार सां मिली केस खे ख़ारिज करायूं था। जेकॾहिं सूबेदार नवाब खान जे चवण में अची करे FIR दाख़िल न कई हूंदी न त मूंसां ॿार अची वेंदो। इहो मौक़ो त नवाब हथनि मां वञण कोन ॾींदो। पोइ ॾिसूं त छा थो थिए। छा रायो हो सजावल खान जो? सिजावल खान जे इरादे मां इहो ई लॻे पियो त हू बि ठा करणु चाहे। हा रहीम, अलाह करे त ईअं थी वञे, न त वॾो नुक़सान थींदो। न मूंसां मरंदो न वरी सिजावल पोइते हटंदो। दरिया खान, पोइ इहा दुश्मनी हिक धुर जे मौत ते ई ख़तम थींदी। हिक धुर किथे बख्शल, हिते 10 धुरियूं विच में अची वेंदियूं। न मूसा जा दोस्त हुन खां कंधो कढाईंदा न वरी सिजावल जा। जॾहिं न इहे सभु आम्हूं साम्हूं थिया, पोइ सोच त केॾी खून रेज़ी थींदी। दरिया खान, पोइ त वॾो रक्त वेंदो, वॾो रक्त वेंदो। बावल मूं ख़बर ॿुधी आहे तव्हां सजावल सां ठा पिया कयो। ॻाल्हियूं हलनि पयूं, दोस्तनि जो बि वॾो ज़ोर आहे, पर अञा ठा नाहे थियो। ॿुध बावल, छा सजावल खां पलांद कोन कंदे? सिजावल खान खां त पलांद थी चुको आहे। इहो कहिड़ो पलांद थियो? सजावल मथां गोलियूं त मूंसां हलाइनि। मां केरु मूंसां केरु, उहासीं त गॾु न। बावल, इहो त मां बि सम्झा थो, तो में मूंसां न को बि फ़र्क़ु कोन्हे, पर तुंहिंजो त पलांद उहो ई अधूरो रहिजी वियो न। असांजो अधूरो प्लान नवाब खान सां आहे। नवाब खान को बि असांजी बिरादरी आहे, उन सां ठा करे छॾियो। बसड़े थोरू वरी नवाब खान जी चमचागिरी शुरू करे छॾी। न बावल, तूं ग़लति पियो सोची, मां त तुंहिंजी भलाई लाइ पियो सोचां। तूं मुंहिंजी भलाई न, तूं रुगो पंहिंजी भलाई जो सोच। हाणे तो मूंसां गद्दारी कई न त तोखे हाणे बख़्श कोन कंदुसि। अब तो टंगे छॾींदोसांइ। अब तो टंगण खां पोइ सथो कब्रिस्तान में हूंदे, छो जो बहावल उहो बिल्डोज़र आहे। माण्हू त छा पर पत्थरनि जो सुरमो करे छॾंदो आहे। तो बिल्डोज़र जो बिलो त मां कंदुसि। मूंखे हिक मार तुंहिंजी यादि आहे, मुंहिंजी पासियुनि जो सूर कोन वियो, ऐं मुंहिंजी ॾाढ़ी आहे, तूं केॾे वेंदे मूंखां? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।